ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 18/1/2025। अॼु पिताश्री जी पुण्य स्मृति दिवस ते प्रातः क्लास में ॿुधाइण जे लाइ बाप दादा जा मधुर अनमोल महावाक्य आहिनि। ओम शांति। रूहानी बाप हाणे तव्हां ॿारनि सां रूह रिहान करनि था, शिक्षा ॾियनि था। टीचर जो कमु आहे शिक्षा ॾियणु, गुरु जो कमु आहे मंज़िल ॿुधाइणु। मंज़िल आहे मुक्ति, जीवन मुक्ति जी। मुक्ति जे लाइ यादि जी यात्रा ॾाढी ज़रूरी आहे। मुक्ति जे लाइ यादि जी यात्रा ॾाढी ज़रूरी आहे। हाणे 84 जो चकर पूरो थींदो, हाणे वापसि घर हलणो आहे। पंहिंजे पाण सां गॾु ईअं ॻाल्हियूं करण सां ॾाढी ख़ुशी ईंदी आहे ऐं पोइ ॿियनि खे बि ख़ुशी में लाहींदा आहियूं। ॿियनि ते बि महिर करणी आहे न, रास्तो ॿुधाइणो आहे, तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहिण जो। बाबा सां तव्हां ॿारनि खे पुण्य ऐं पाप जी गहन गति बि सम्झाई आहे। बाबा पुण्य छा आहे, पाप छा आहे? सभिनि खां वॾो पुण्य आहे बाप खे यादि करणु ऐं ॿियनि खे बि यादि दिलाइणु। सेंटर खोलणु, तन मन धन ॿियनि जी सेवा में लॻाइणु, इहो आहे पुण्य। संग दोष में अची करे व्यर्थ चिंतन पर चिंतन में पंहिंजो समय बर्बाद करणु, इहो आहे पाप। अगरि कोई पुण्य कंदे कंदे पाप करे वठंदो आहे, संग दोष में अची करे व्यर्थ चिंतन पर चिंतन करे पंहिंजो समय बर्बाद करणु आहे पाप। अगरि कोई पुण्य कंदे कंदे पाप करे वठंदो आहे त बि की कमाई सॼी ख़तमु थी वेंदी आहे। जो कुझु बि पुण्य कयो उहो सभु ख़तमु थी वेंदो आहे, पोइ जमा जे बदिले ना थी वेंदो आहे। पाप कर्म जी सज़ा बि ज्ञानी टू आत्मा ॿारनि जे लाइ 100 गुणा आहे। श्री सतगुरु जा निंडक ठही वेंदा आहिनि न, हिन करे बाप शिक्षा ॾींदा आहिनि मिठे ॿार कॾहिं बि पाप कर्म न करिणो आहे, व्यर्थ चिंतन पर चिंतन न करिणो आहे, विकारनि जी चोट खाइण सां बची करे रहणो आहे। बाप जो ॿार ते लव त आहे, तरस बि पवंदो आहे न। बाप अनुभव ॿुधाईंदा आहिनि, जॾहिं एकांत में वेंदा आहियो त पहिरियों अनन्य ॿार यादि ईंदा आहिनि, भल विलायत में आहिनि अथवा किथे बि आहिनि। कोई बि सुठो सर्विसेबल ॿार शरीर छॾंदो आहे त हुनजी आत्मा खे बि यादि करे सर्च लाइट ॾींदा आहिनि। इहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हिते 2 बत्तियूं आहिनि, 2 लाइट इकठियूं आहिनि। इहा 2 ज़बरदस्त लाइट आहिनि। सवेरे जो टाइम सुठो आहे, सनानु करे एकांत में हली वञणो खपे। अंदरि ख़ुशी बि ॾाढी रहणी खपे। बेहद जो बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। मिठे ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो, पंहिंजे घर खे यादि करो। ॿार हिन यादि जी यात्रा खे कॾहिं बि भुलिजणो न आहे। असांखे हिन यादि जी यात्रा खे कॾहिं बि भुलिजणो न आहे। यादि सां ई तव्हां पावन ठहींदा। पावन ठहण बग़ैर तव्हां वापसि घर वञी न सघंदा, है न। पावन ठहण बग़ैर तव्हां वापसि घर वञी न सघंदा। जेसिताईं पावन न ठहींदा तेसिताईं घर वापसि न वञी सघंदा। त चाहे प्यार सां ठहो या मार खाई करे धर्मराज जी ठहिजो। मुख्य आहे ज्ञान ऐं योग। बाप वटि इहे ई ॾाढो वॾो खज़ानो आहे जो ॿारनि खे ॾींदा आहिनि। इन में योग बि ॾाढी वॾी सब्जेक्ट आहे, हिन में योग जी ॾाढी वॾी सब्जेक्ट आहे। ॿार सुठी रीति यादि कंदा आहिनि त बाप जी यादि सां यादि मिलंदी आहे। यादि सां ॿार बाप खे खीचंदा आहिनि। जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त यादि सां ॿार बाप खे खीचंदा आहिनि। पिछाड़ी में अचण वारा त ऊच पद, पिछाड़ी में अचण वारा जो ऊच पद पाईंदा, उन्हनि जो आधार ई आहे यादि। उहो कशिश कंदा आहिनि, चईंदा आहिनि न बाबा रहम करो, कृपा करो। हिन में मुख्य खपे यादि। यादि सां ई करंट मिलंदी आहे। इन में आत्मा हेल्दी ठहींदी आहे, भरपूर थी वेंदी आहे। न कोई समय बाप खे कहिड़े ॿार खे करंट ॾियणी हूंदी आहे त निंड बि फिटी वेंदी आहे।
ये फुरनो लॻो रहंदो आहे कि फलाणे खे करंट ॾियणी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो करंट मिलण सां आयु वधंदी आहे, एवर हेल्दी ठहींदा आहियूं। ईअं बि न हिकु जॻह वेही यादि करिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि हलंदे फिरदे भोजन खाईंदे कार्य कंदे बि बाप खे यादि करो। ॿिए खे करंट ॾियणु आहे त रात्रि जो बि जाॻो। अगरि असांखे कंहिंखे करंट ॾियणी आहे त रात्रि जो बि जाॻणो खपे। ॿारनि खे सम्झायो आहे सवेरे उथी करे जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो कशिश थींदी। बाप बि सर्च लाइट ॾींदा आहिनि। आत्मा खे यादि करिणो आहे अर्थात सर्च लाइट ॾियणु। पोइ इनखे कृपा चओ, आशीर्वाद चओ। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे अनादि ठहियलु ड्रामो आहे। इहा हार ऐं जीत जो खेल आहे। जो थींदो आहे उहो ठीकु आहे। क्रिएटर खे ड्रामा ज़रूरु पसंदि ईंदो आहे, न त क्रिएटर जे ॿारनि खे बि पसंदि ईंदो न। हिन ड्रामा में बाप हिकु ई बार ॿारनि वटि ॿारनि जी दिलि जान सिकव प्रेम सां सेवा करणु ईंदा आहिनि। बाप खे त सभु ॿार प्यारा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में बि सभु हिकु ॿ खे ॾाढो प्यारु कंदा आहिनि। जानवरनि में बि प्यारु रहंदो आहे। ईअं कोई जानवर न हूंदो आहे जो प्यार में न रहे। रूहानी प्यार त तव्हां ॿारनि खे हिते मास्टर प्यार जो सागर ठाहिणो आहे। हिते ठाहींदा त उहो संस्कार अविनाशी ठही वेंदा, है न। हिते अगरि तव्हां मास्टर प्यार जो सागर ठाहींदा त उहो संस्कार अविनाशी ठहींदा। बाप चईंदा आहिनि कल्प पहिरियों मिसल हू बहू वरी खां प्यारो ठाहिण आयो आहे। कॾहिं कंहिं ॿार ते गुस्से सां आवाज़ु ॿुधंदा आहिनि त बाबा शिक्षा ॾींदा आहिनि ॿार गुस्सो करणु ठीकु न आहे। इन सां तव्हां बि दुखी थींदा आहियो, ॿियनि खे बि दुखी कंदा आहियो। बाप सदाकाल जो सुख ॾियण वारा आहिनि त ॿारनि खे बि बाप समान ठहिणो। बाप सदाकाल जो सुख ॾियणा आहिनि त ॿारनि खे बि बाप समान ठहिणो। हिकु ॿ खे कॾहिं दुख न ॾियणो आहे। ॾाढो ॾाढो लवली ठहिणो आहे। लवली बाप जो ॾाढो लव सां, लवली बाप खे ॾाढो लव सां यादि करिणो आहे न। यादि कंदव त पंहिंजो बि कल्याण ॿिए जो बि कल्याण कंदव। हाणे विश्व जो मालिक तव्हां वटि महिमान ठही करे आयो आहे शिव बाबा। त तव्हां ॿारनि जे सहयोग सां ई विश्व जो कल्याण थींदो। जीअं तव्हां रूहानी ॿारनि खे बाप अति प्यारो लॻंदो आहे, उहा बाप खे बि तव्हां रूहानी ॿार ॾाढा प्यारा लॻंदा आहियो। श्री तव्हां ई श्रीमत ते सॼे विश्व जो कल्याण करण वारा आहियो न। हाणे तव्हां हिते ईश्वरीय परिवार में वेठा आहियो। बाप सम्मुख वेठा आहिनि। तव्हां सां ई खायां, तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई सभु कार्य करां। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा हिन में अची करे चईंदा आहिनि मिठे ॿार देह से देह जे सभी संबंधनि खे भुलिजी करे मामेकम यादि करो। ये अंतिम जन्म, ये पुराणी दुनिया, पुराणी देह हाणे खलास थी वञणी आहे। कहावत बि आहे न, तव्हां मरियो मरी वई दुनिया। पुरुषार्थ जे लाइ थोरो सो संगम जो समय आहे। ॿार पुछंदा आहिनि बाबा इहे पढ़ाई केसि ताईं हलंदी। जेसि ताईं दैवी राजधानी स्थापना थी वञे तेसि ताईं ॿुधाईंदा रहंदा। पोइ ट्रांसफर थींदा नई दुनिया में। बाबा केतिरा निरंकारी सां तव्हां ॿारनि जी सेवा कंदा आहिनि त तव्हां ॿारनि खे बि एतिरी सेवा करणी खपे। श्रीमत ते हलणो खपे। किथे पंहिंजी मत ॾेखाई त तक़दीर खे लकीर लॻी वेंदी। तव्हां ब्रह्मण ईश्वरीय संतान आहियो। ब्रह्मा जी औलाद भाउ भेण आहियो। ईश्वरीय पोत्रा पोत्रियूं आहियो न। ब्रह्मा जी औलाद भाउ भेण आहियो मम्मा बाबा जा, ऐं शिव बाबा जा पुत्रा पोत्रियूं आहिनि। पुत्रा बि आहिनि त पुत्रियूं बि आहिनि। उन्हनि सां वरसो वठूं था। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो उच्च पद पाईंदा। हिन में साक्षी रहण जो बि अभ्यास ॾाढो खपे।
हिन में साक्षी थियण जो बि अभ्यास ॾाढो खपे। बाबा चवनि था बाप जो पहिरियों फरमान आहे कहिड़ो, मतिलबु साक्षी रहण जो ॾाढो पुरुषारत करिणो आहे। जेतिरो पुरुषारत कंदव ओतिरो उच पद पाईंदव। पुरुषारत में बि साक्षी थी करे रहंदव त ॾाढो सुठो। बाप जो पहिरियों फरमान आहे अशरीरी भव, देही अभिमानी भव। अशरीरी भव, देही अभिमानी भव। पंहिंजी खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो, तॾहिं ई त जो खाद पई आहे उहा निकिरी वेंदी न, सचो सोनो ठही वेंदव। तव्हां ॿार अधिकार सां चई सघंदा आहियो बाबा ओ मिठा बाबा, तव्हां मूंखे पंहिंजो ठाहे करे सभु कुझु वरसे में ॾेई छॾियो। सभु ॾेई छॾियो या अञा कुझु बाक़ी आहे, है न। बाबा त सभु ॾेई छॾियईं, बाक़ी असां जेतिरो हुनखे पुरुषारत करे यूज़ करे पंहिंजो ठाहियूं, इहे त हर हिक जे मथां आहे। बाबा खे ॿार चईंदा आहिनि बाबा ओ मिठा बाबा, तव्हां त असांखे सभु कुझु वरसे में ॾेई छॾियो। हिन वरसे खे त कोई छीने बि न सघंदो आहे। एतिरो तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे। तव्हां ई सभी हाणे जो मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइण वारा लाइट हाउस आहियो। तव्हां ई सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइण वारा लाइट हाउस आहियो। उठंदे वेंदे हलंदे फिरंदे तव्हां लाइट हाउस थी करे रहो। उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे तव्हां लाइट हाउस थी करे रहो। बाप चईंदा आहिनि ॿार हाणे टाइम ॾाढो थोरो आहे, वियो की वियो। ॻायल बि आहे न, हिकु घड़ी अधु घड़ी, जेतिरो थी सघे हिकु बाप खे यादि करणु लॻी वञो। ॿियो पोइ चाट खे वधाईंदा रहो। अच्छा मीठी मीठी सिकी लदे लकी लवली ज्ञान सितारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार दिलि व जान सिकव प्रेम सां यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अव्यक्त महावाक्य निरंतर योगी ठहो। जीअं हिकु सेकेंड में स्विच ऑन ऑफ कबो आहे, ईअं ई हिकु सेकेंड में शरीर जो आधार वठो, पोइ हिकु सेकेंड में शरीर सां परे अशरीरी स्थिति में स्थित थी वञो। हाणे शरीर जो आधार वठी ज्ञान ॿुधो ॿुधायो सेवा कई, हाणे अशरीरी थी वञो। हाणे शरीर में अचो, हाणे अशरीरी थी वञो। इहा प्रैक्टिस करणी आहे, इनखे ई कर्मातीत अवस्था चइबो आहे। जीअं कोई वस्त्र धारण करणु व न करणु पंहिंजे हथ में आहे न। आवश्यकता थी धारण कयो, आवश्यकता न आहे त उतारे ॾिनो। ईअं ई अनुभव हिकु हिन शरीर रूपी वस्त्र खे धारण करण ऐं उतारण में बि थियणो खपे। हिन शरीर रूपी वस्त्र खे धारण कयो, वरी डिटैच, मतिलबु हिन अखियुनि सां हाणे असां ॾिसूं था। डिटैच मतिलबु हिन अखियुनि खुलंदे हुए बि असांखे परमधाम ऐं स्वर्ग नज़र अचणो खपे। कन आहिनि लेकिन हिन दुनिया में रहंदे हुए बि कननि में कोई आवाज़ न अचे, हिकदमि शांती। कोई असांखे कुझु चए तो ॿुधाए में ई न ॾे, ईअं थींदो आहे न। कॾहिं कॾहिं कंहिंजो ध्यानु काॾे हूंदो आहे न, हुनखे कोई कुझु बि चए हुनखे ॿुधाए में ई न ईंदो आहे, त उहे इन स्थिति खे चइबो आहे कर्मातीत स्थिति। जीअं कोई वस्त्र धारण करण व न करण पंहिंजे हथ में आहे। आवश्यकता थी धारण कयो, आवश्यकता न आहे त उतारे ॾिनो। ईअं ई अनुभव हिन शरीर रूपी वस्त्र खे धारण करण ऐं उतारण में थिए। कर्म कंदे बि इहो अनुभव करिणो आहे। जीअं कोई वस्त्र धारण करे कार्य करूं था, कर्म कंदे बि ईअं लॻणो, ईअं अभ्यास करिणो आहे जीअं असां हिन
इन वस्त्र खे धारण करे हिन हथ सां इहा चीज़ खणूं था, मुख सां ॻाल्हायूं था, कननि सां ॿुधूं था, पोइ डिटैच। कार्य करूं था, कार्य पूरो थी वियो, वस्त्र सां न्यारा थी वियासीं। शरीर ऐं आत्मा ॿिन्हिनि सां न्यारोपन हलंदे फिरदे बि अनुभव थिए। शरीर ऐं आत्मा ॿिन्हिनि सां न्यारोपन, मतिलबु शरीर सां बि न्यारो थी वञो ऐं आत्मा, ॿई न्यारा हलंदे फिरदे बि अनुभव थिए। जीअं कोई प्रैक्टिस थी वेंदी आहे न, लेकिन ये प्रैक्टिस कंहिंखे थी सघंदी आहे जो शरीर सां गॾु शरीर जे संबंध में जो बि ॻाल्हियूं आहिनि, शरीर जी दुनिया संबंध अनेक जो बि वस्तु आहिनि उन्हनि सां बिल्कुलु डिटैच हूंदा, जरा बि लगाव न हूंदो, तॾहिं चईंदासीं न्यारो, है न। इहे अभ्यास केरु करे सघंदा? जीअं हाणे असां हिन मोबाइल खे यूज़ करे मुरली पढ़ी ॿुधी या जो बि कुझु कमु करिणो आहे कयो, वरी साइड में रखी छॾियो। अगरि असांखे हिन मोबाइल इंटरनेट हिननि में मोह हूंदो त असांखे घड़ी घड़ी उहा चीज़ खींचदी, है न। खाइण पीअण, असां भले केतिरी बि सुठी चीज़ ठाही, बाबा खे खारायो, शरीर खे खारायो, बसि पोइ उन चीज़ जी यादि न अचे। हीअं न असां पोइ वरी राति जो बि उहो अचे थी, उहो खावां पई आहे, या सुबुह जो उथंदे ई हा चलो उहो चीज़ खाऊं, न। जेतिरो शरीर खे जंहिं समय ॾियणो हुयो खाधो, पोइ वरी डिटैच। भला असां परमधाम में बाबा खे यादि करूं था, स्वर्ग बाबा चईंदा आहिनि न, शांति धाम ऐं सुखधाम की यादि करो। हीअं न असांखे हिन संगम युग जी ई जेकी चीज़ असां बाबा सां गॾु ठाही आहे उहो खीचे थी, हीअ खाऊं, हीअ यूज़ करो। चाहे सेवा बि, हाणे असां कंहिंखे क्लास था करायूं, हाणे डिटैच। हीअं न असांखे उहा सेवा खीचे कि मां अञा हिननि खे कोर्स करायां, एतिरे माण्हुनि खे, उहो आहे हा भई एतिरो समय असांखे सेवा करणी आहे, पोइ डिटैच। हीअं न असां हाणे एकांत में वेठा आहियूं डिटैच थी करे ऐं असांखे सेवा जा प्लानिंग था अचनि, उन जे लाइ पोइ ॿियो समय बि फिक्स करो। जीअं सम्झो 1 कलाकु योग था करो, अधु कलाकु, घणो देरि बि, त एतिरो समय मां साइलेंस, मतिलबु हिकु ई संकल्प, एतिरो समय असां बाबा सां गॾु योग जा संकल्प कंदा, सेवा जा डिस्कस कंदासीं। ईअं पंहिंजो टाइम फिक्स करो। त बाबा चवनि था इहो अभ्यास केरु करे सघंदो आहे? जो हिन देह जे संबंध जो बि संबंधी आहिनि, वस्तु वैभव धन संपत्ति, हिननि सां उन बिल्कुलु न्यारा आहिनि, है न। मतिलबु कंहिंसां बि कोई मोह न आहे, जरा बि लगाव न आहे। अगरि सूक्ष्म संकल्प में बि हल्कोपन न आहे, डिटैच न थी सघंदा आहियो, त न्यारेपन जो अनुभव न करे सघंदा आहियो। त हर हिक खे इहा प्रैक्टिस करणी आहे, बिल्कुलु ई न्यारोपन, हर हिक खे प्रैक्टिस करणी आहे, बिल्कुलु ई न्यारोपन अनुभव थिए, उहो बि महसूसु करनि। जीअं योग में वेहण जे समय कई आत्माउनि खे अनुभव थींदो आहे न, इहे दिलि कराइण वारा न्यारी स्टेज में आहिनि, हीअं ई हलंदे फिरदे फ़रिश्तेपन जो साक्षात्कार थींदो। जेका ख़ुदि हीअं सुठी रीति प्रैक्टिस कंदा न, जीअं ब्रह्मा बाबा कई, त सभिनि खे अनुभव थींदो हुयो न, जीअं ब्रह्मा बाबा हाणे हिकदमि फ़रिश्तो हले थो। हाणे ब्रह्मा बाबा खे ॻाल्हाइणो हुयो त ब्रह्मा बाबा ॻाल्हाई, वरी हिकदमि फ़रिश्तो थी हलनि पिया, है न। हाणे बाबा खे कुझु पत्र लिखिणो हुयो त शरीर जो आधार वठी लिखई, वरी न्यारा थी विया। मतिलबु जीअं शरीर दुम आहे ऐं फ़रिश्तो हले थो, शरीर पुठियां भई ठीकु आहे, दुम थींदी आहे न, पुठियां हलंदी आहे।
त हीअं असांखे अभ्यास करिणो कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असांखे हिन दुनिया में रहंदे हुए फर्स्ट क्लास चीज़ खे यूज़ कंदे हुए बि कोई मोह न, कोई अटैचमेंट न, हिकदमि न्यारो। त बाबा चवनि था ये स्टेज ते रहण सां अन्य आत्माउनि खे बि तव्हां माण्हुनि सां न्यारोपन जो अनुभव थींदो, उहो बि महसूसु कंदा। जीअं योग में वेहण जे समय कई आत्माउनि जो खे अनुभव थींदो आहे न, इहे दिलि कराइण वारा न्यारी स्टेज में आहिनि। ईअं ई हलंदे फिरदे फ़रिश्तेपन जो साक्षात्कार थींदो। हिते वेठे हुए बि अनेक आत्माउनि खे जो बि तव्हांजी सतयुगी फैमिली में समीप अचण वारियूं हूंदियूं, उन्हनि आत्माउनि खे बि फ़रिश्ते रूप ऐं भविष्य राजपत ॿई इकट्ठा साक्षात्कार थींदा। उन्हनि खे बि पंहिंजो, असां हिते कंदासीं त असांजी जेकी रॉयल फैमिली आहे उन्हनि खे बि पंहिंजो फ़रिश्तो स्वरूप, पंहिंजो देव स्वरूप साक्षात्कार थींदो। त बाबा चवनि था जी शुरू में ब्रह्मा में संपूर्ण स्वरूप ऐं कृष्ण जो ॿई साथ साथ साक्षात्कार कंदा हुया। ईअं हाणे उन्हनि खे तव्हांजे डबल रूप जो साक्षात्कार थींदो। असांजो थींदो त ख़ुदि जो बि थींदो, भई असां छा ठाहींदासीं। जीअं तॾहिं त बाबा चईंदा न तेरे बाणे सर्व जो भलो। जीअं नंबरवार हिन न्यारी स्टेज ते ईंदा हो, जीअं जीअं त तव्हां माण्हुनि जा बि डबल साक्षात्कार थींदा। हाणे ये पूरी प्रैक्टिस थी वञे त हिते उते सां बि समाचार अचणु शुरू थी वञे। जीअं शुरू में घर वेठे बि अनेक समीप अचण वारी आत्माउनि खे साक्षात्कार थियो, वैसे हाणे बि साक्षात्कार थींदो। हिते वेठे बि बेहद में तव्हां माण्हुनि जो सूक्ष्म स्वरूप सर्विस कंदो। तव्हां हिकु जॻह ते वेठे हुए बि पंहिंजे सूक्ष्म शरीर सां सर्विस करे सघंदा आहियो। चारों ओर पंहिंजे सूक्ष्म शरीर सां सर्विस करे सघंदा आहियो, हिकु जॻह वेठे हुए बि। बाबा चवनि था हाणे ये सर्विस रहियल आहे। साकार में सभी एग्ज़ाम्पल त ॾिसी वरिता, सभी ॻाल्हियूं नंबरवार ड्रामा अनुसार थियणियूं आहिनि, है न। हिते वेठे बि बेहद में तव्हां माण्हुनि जो सूक्ष्म स्वरूप सर्विस करे हाणे ये सर्विस रहियल आहे। साकार में सभी एग्ज़ाम्पल त ॾिठो, ब्रह्मा बाबा खे सभी ॻाल्हियूं नंबरवार ड्रामा अनुसार थियणियूं ई आहिनि। जेतिरो जेतिरो उहो स्वयं आकारी फ़रिश्ते स्वरूप में हूंदा, ओतिरो तव्हांजो फ़रिश्तो स्वरूप सर्विस कंदो, है न। भले असां ॿियो कुझु बि न करूं, बसि पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी करे कर्म कंदा हलो त ऑटोमेटिकली उहा सर्विस कंदो रहंदो। आत्मा खे सॼे विश्व जो चक्कर लॻाइण में केतिरो समय लॻंदो आहे, त हाणे पंहिंजे सूक्ष्म स्वरूप भी सर्विस कंदो। लेकिन जो हिन न्यारी स्थिति में हूंदा, स्वयं फ़रिश्ते स्वरूप में स्थित हूंदा। शुरू में सभी साक्षात्कार थिया न, फ़रिश्ते रूप में संपूर्ण स्टेज ऐं पुरुषार्थी स्टेज ॿई अलॻि अलॻि साक्षात्कार थींदा आहिनि। फ़रिश्ते रूप में संपूर्ण स्टेज, असांजे फ़रिश्ते रूप में संपूर्ण स्टेज ऐं पुरुषार्थी स्टेज ॿई अलॻि अलॻि साक्षात्कार थींदो हुयो। जीअं साकार ब्रह्मा ऐं संपूर्ण ब्रह्मा जो अलॻि अलॻि साक्षात्कार थींदो हुयो न, वैसे अनन्य ॿारनि जो साक्षात्कार बि थींदो। उन्हनि जो साधारण हाणे जो स्वरूप ऐं संपूर्ण स्वरूप। त बाबा चवनि था हंगामो जॾहिं थींदो त साकार शरीर द्वारा जो कुझु करे न सघंदा
उन जो प्रभाव बि इन सर्विस ते पईंदो आहे। हंगामो जॾहिं थींदो आहे त साकार शरीर द्वारा त कुझु करे न सघिया। हंगामो जॾहिं थींदो आहे त साकार शरीर द्वारा त कुझु करे न सघिया करे न सघंदा ऐं प्रभाव बि हिन सर्विस सां पईंदो। मतिलबु जॾहिं पोइ हंगामो थींदो त हीअ सर्विस सां ई कमु थींदो। जी शुरू में बि साक्षात्कार सां प्रभाव थियो न, परोक्ष अपरोक्ष अनुभव जे प्रभाव विधई। वैसे अंत में भी ये सर्विस थियणी आहे। पंहिंजे संपूर्ण स्वरूप जो साक्षात्कार पंहिंजे पाण खे थींदो आहे। बाबा प्रश्न था पुछनि, पंहिंजे संपूर्ण स्वरूप जो साक्षात्कार पंहिंजे पाण खे थींदो आहे। हाणे शक्तियुनि खे पुकारणु शुरू थी विया आहिनि। हाणे परमात्मा खे कम पुकारंदा आहिनि। शक्तियुनि जी पुकार तेज रफ्तार सां चालू थी वई आहे। त अहिड़ी प्रैक्टिस विच विच में करणी आहे। आदत विझणी खपे, पोइ ॾाढो आनंद फील कंदा, है न। हिकु सेकेंड में आत्मा शरीर खां न्यारी थी वञे, प्रैक्टिस थी वञे। हिकु सेकेंड में आत्मा शरीर खां न्यारी थी वञे हिकदमि। मां आत्मा भ्रुकुटी सिंहासन ते वेठी, परमात्मा जी संतान, प्रैक्टिस थी वञे। इहे ई पुरुषार्थ करणो आहे। हाणे असांखे छा करिणो आहे? इहे ई पुरुषार्थ करिणो आहे। छा करिणो आहे? हिकु सेकेंड में आत्मा हिकदमि न्यारी थी वञे, डायरेक्शन ॾिनई ऐं न्यारी। वर्तमान समय मनन शक्ति सां आत्मा में सर्व शक्तियूं भरण जी आवश्यकता आहिनि। तॾहिं मग्न अवस्था रहंदी ऐं विघ्न टली सघंदा। मनन शक्ति सां आत्मा में सर्व शक्तियूं भरणियूं आहिनि। मतिलबु किथे हंगामो थिए थो, है न, आसपास सां सोचो असां वञूं, लेकिन अहिड़ो समय बि ईंदो जॾहिं हंगामो थींदो, तव्हां उते वञी न सघंदव। त हाणे खां ई अभ्यास करो। जॾहिं मग्न अवस्था रहंदी ऐं विघ्न बि टली वेंदा। असांजी मग्न अवस्था सां विघ्न टली वेंदा। सर्व शक्तियूं भरण जी आवश्यकता आहे। तॾहिं मग्न अवस्था रहंदी ऐं विघ्न टली वेंदा। विघ्न जी लहर तॾहिं ईंदी आहे जॾहिं रूहानियत जी तरफ़ फोर्स घटि हूंदो आहे, है न। विघ्न जी लहर तॾहिं ईंदी आहे जीवन में। विघ्न जी लहर छो ईंदी आहे? जॾहिं असांजी रूहानियत जी तरफ़ फोर्स घटि थी वेंदो आहे। हाणे जेतिरो शोर शराबो थिए, जेतिरा विघ्न अचनि, जेतिरो परेशानी थिए, तव्हां ॿियो साइलेंस में रहो। त वर्तमान समय शिवरात्रि जी सर्विस खां पहिरों स्वयं में शक्ति भरण जो फोर्स खपे। भल योग जे प्रोग्राम रखंदा आहियो, लेकिन योग द्वारा शक्तियुनि जो अनुभव करण कराए हाणे अहिड़ी क्लासिस जी आवश्यकता आहे। शिवरात्रि खां पहिरों हाणे स्वयं में शक्ति भरण जो फोर्स खपे। त असांजे साम्हूं कोई अशांत दुखी परेशान आत्मा अचे ऐं असांजी में एतिरी शक्ति हुजे कि हिकदमि उहो शांत थी वञे। विघ्न क्रिएट करण वारी आत्मा हुजे ऐं असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजे कि उहो शांत थी वञे। त बाबा चवनि था हाणे शिवरात्रि खां पहिरों एतिरी शक्ति भरो पंहिंजे पाण में। कहिड़ी क्लासिस करायो? योग द्वारा शक्तियुनि जो अनुभव करणो कराइण। हाणे अहिड़ी क्लास जी आवश्यकता आहे। प्रैक्टिकल पंहिंजे बल जे आधार सां ॿियनि खे बल ॾियणो आहे। सिर्फ़ु ॿाहिरां जी सर्विस जी प्लान न सोचणो आहे, लेकिन पूरी ही नज़र खपे सभी तरफ़। भई प्रदर्शनी एतिरी सुठी ठाती, एॾा सुठा चित्र ठाता, एॾो सुठो सम्झायो, लेकिन असां सम्झायूं उहा आत्मा हुन समय धारण करे छॾे, ओड़ी ठही वञे, है न। त पूरी ही नज़र खपे, तॾहिं सभी तरफ़।
जो निमित ठहिया आहिनि न उन्हनि खे इहो ख़्यालु अचिणो खपे कि असांजी फुलवाड़ी कंहिं ॻाल्हि में कमज़ोर आहे, उनखे भरदा वञो। कहिड़ी रीति सां पंहिंजी फुलवाड़ी जी कमज़ोर ते कड़ी दृष्टि रखणी आहे, कहिड़ी बि रीति सां पंहिंजी फुलवारी जी कमज़ोरियुनि ते कड़ी दृष्टि रखणी आहे। समय ॾेई करे बि कमज़ोरियुनि खे ख़तमु करिणो आहे। जीअं साकार रूप में ॾिठो कोई बि अहिड़ी लहर जो समय हूंदो त ॾींहुं राति सकाश ॾियण जी विशेष सर्विस, विशेष प्लान्स हलंदा हुया। निर्बल आत्मा खे बल भरण जो विशेष अटेंशन रहंदो हुयो न, जंहिंसां अनेक आत्माउनि खे अनुभव बि थींदो हुयो, है न। हीअं अनेक आत्माउनि खे अनुभव बि थींदो हुयो। राति जो बि समय कढी आत्माउनि खे सकाश भरण जी सर्विस हलंदी हुई, त हाणे विशेष सकाश ॾियण जी सर्विस करणी आहे। लाइट हाउस माइट हाउस ठही करे इहे सर्विस ख़ासि करणी आहे हाणे, तॾहिं चारों ओर लाइट माइट जो प्रभाव फैले थो। हाणे इहा आवश्यकता आहे, जीअं कोई साहूकार हूंदो त पंहिंजे नज़दीक संबंधनि खे मदद ॾेई करे ऊचो उठाए वठंदो आहे। ये वर्तमान समय जो भी कमज़ोर आत्माऊं संपर्क संबंध में आहिनि उन्हनि खे विशेष सकाश ॾियणो न। अच्छा, ओम शांति। बाप वरदान आहे, 1000 भुजा वारा ब्रह्मा बाप सां गॾु निरंतर अनुभव, 1000 भुजा वारे ब्रह्मा बाप जो साथ निरंतर अनुभव करण वारा सच्चा स्नेही ठहो। वर्तमान समय 1000 भुजा वारो ब्रह्मा जे रूप जो पाठ हले थो। जीअं आत्मा जे बिना भुजा कुझु न करे सघंदी आहे, वैसे बाप दादा जे बिना भुजा रूपी ॿार बि कुझु न करे सघंदा आहिनि। हर कार्य में पहिरों ब्रह्मा जो, पहिरों बाप जो सहयोग आहे। त जेसि ताईं स्थापना जो पाठ आहे तेसि ताईं बाप दादा ॿारनि जे हर संकल्प सेकेंड में साथ साथ आहिनि। इन करे कॾहिं बि जुदाई जो पर्दो विझी वियोगी न ठहो, है न। हीअं न अॼु बाप दादा ईंदा ईंदा मिलंदा बसि अॼु थी वियो बसि, न। बाप दादा त हर सेकेंड असां सां मिलन मल्हाईंदा आहिनि। बसि अॼु जे ॾींहुं त शायदि सभु इकट्ठा हिकु ई संकल्प स्थिति में वेहींदा, है न। त बाबा त सदा ई पंहिंजे हर ॿार सां गॾु आहे। प्रेम जी सागर जी लहरुनि में लहरायो, गुणगान करो, लेकिन घायल न ठहो। बाप जे स्नेह के प्रत्यक्ष स्वरूप सेवा जो स्नेही ठहो। स्लोगन आहे, अशरीरी स्थिति जो अनुभव अभ्यास ई नंबर अॻियां वठण जो आधार आहे। जेतिरो असां अशरीरी स्थिति में सिद्ध थी करे अभ्यास कंदासीं ओतिरो असां नंबर अॻियां वठंदासीं। मनसा सेवा जे लाइ पॉइंट आहे, हर समय हर आत्मा जे प्रति मनसा स्वतः शुभ भावना और शुभकामना जी शुद्ध वाइब्रेशन वारी हुजणी खपे। हर समय हर आत्मा जे प्रति मनसा स्वतः ही शुभ भावना और शुभकामना जी शुद्ध वाइब्रेशन वारी हुजे। शुभ भावना और शुभकामना जी शुद्ध वाइब्रेशन वारी हुजे। हर समय सर्व जे प्रति शुभ भावना रखो, शुभकामना करो। अगर कोई नथो मञे तो उन लाइ शुभ भावना रखो कि ये भी आत्मा मञदी आहे, ये भी उल्टो सुठो कम न कंदी आहे। त हीअं करो, स्वयं खे ऐं ॿिए खे अनुभव थिए। मन सां हर समय सर्व आत्माउनि प्रति दुआयूं निकिरंदी रहनि। मन सां हर समय सर्व आत्माउनि जे लाइ दुआयूं निकिरंदी रहनि।
सभिनि जो ई कल्याण थिए। मन सां निकिरे, मन सां सदा हिन सेवा में बिज़ी रहे, है न। कोई ॿार नथो मञे त लॻंदो आहे न, मञे ई नथो, खणी समाट डांटण मारण, उनखे उल्टो सुल्टो चइण, तूं मञे नथो, ॿुधे नथो, ईअं नथो करे, उनजी जॻह चओ ठीकु थी वेंदो। सदा मन सां सदा हिन सेवा में बिज़ी रहे। जीअं वाचा जी सेवा में बिज़ी रहण जे अनुभवी थी आहियो न, अगरि सेवा न मिलंदी त पंहिंजे खे ख़ाली अनुभव कंदा आहियो। ईअं हर समय वाणी सां गॾु मन सां सेवा स्वतः ई थींदी रहे। अच्छा, ओम शांति। पाव खे यादि करो।